सिंधु माथिरी की तहज़ीब ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु अवां खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियोस दोस्तनि सां शेयर कंदा त जीअं असांजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ जे सिलसिले में अॼु पाण एंड्रियो रॉबिन्सन बाबति पंहिंजो मक़ालो पेश कंदासीं। एंड्रियो रॉबिन्सन सिंधु सभ्यता जे लिखत ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि जी सिफ़ में शामिल रहियो आहे। हिन 1957 में बर्तानिया में जन्म वरितो। पाण एटन कॉलेज जे ड्रैगन स्कूल मां केमिस्ट्री जे मज़मून में तइलीम हासिल कई। बाद में लंडन जे ओरिएंटल स्कूल मां ॿोलीअ जे मौज़ूअ ते तइलीम हासिल कई। पाण पहिरियों भेरो 1975 में इंडिया आयो ऐं हितां जी सक़ाफ़त ऐं ॿोलियुनि बाबति इल्मु हासिल कयो। रॉबिन्सन इंडिया जे बरसगीर जे ॿोलियुनि ऐं क़दीम तारीख़ ते किताब लिखिया। पाण हिन वक़्तु कैम्ब्रिज जे वोल्फ्सन कॉलेज जो विज़िटिंग फेलो आहे। रॉबिन्सन हिन वक़्तु लंडन में रहंदड़ ऐं तहक़ीक़ जे शोबे सां लाॻापियल आहे। संदसि बर्तानिया ऐं अमेरिका में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 25 खां वधीक किताब शाया थी चुका आहिनि, जेकी यूरोप जे 13 ॿोलियुनि में तर्जुमो करे शाया कया विया आहिनि। रॉबिन्सन सिंधु माथिरी सभ्यता, ॿोली, मज़हब ऐं शहरी तमदन ऐं मुआशी ऐं मुआशरती सूरताल ते तहक़ीक़ करे हिकु जामियो किताब द इंडस लास्ट सिविलाइज़ेशन लिखियो आहे। ही पहिरियों माहिर आहे जंहिं सिंधु सभ्यता जे दौर में ज़राइत ऐं चौपाए माल बाबति बि तफ़सीली तहक़ीक़ कई आहे। हिन सिंधु लिखत खे बि पढ़ण जी कोशिश कंदे इन मुतालिक़ तहक़ीक़ी मक़ालो द इंडस स्क्रिप्ट तहरीर कयो आहे। संदसि सिंधु सभ्यता ते लिखियल किताब ऐं मक़ाला मुहक़िक़नि वटि वॾी अहमियत हासिल करे चुका आहिनि। महिरबानी।